बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज असीं सबक 6 जा सवाल जवाब पढ़ंदासीं। मलाखड़ो। सवाल: असांजे मुल्क में कहिड़ियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं? असांजे मुल्क में कहिड़ियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं? जवाब: असांजे मुल्क में कुश्ती, मल्ल, घोड़े सवारी जी खेॾ ऐं ॿियूं रांदियूं खेॾियूं वञनि थियूं। सवाल: मल्ल रांदि खे कहिड़े दौर में तरक़ी मिली? जवाब: मीरनि जे दौर में मल्ल रांदि खे तरक़ी मिली। सवाल: मलाखड़ो छाखे चइबो आहे? जवाब: मलाखड़े में घणो करे मल्हनि जूं ॿ टोलियूं हूंदियूं आहिनि। उतरादी मल्हनि जी टोली ऐं ॿी लाड़ी मल्हनि जी टोली। जॾहिं मल्हनि जा मुक़ाबिला थींदा आहिनि त उनखे मलाखड़ो चइबो आहे। मल्ल ऐं मलाखड़े खे सवाल आहे: मल्ल ऐं मलाखड़े खे सिंध में कहिड़ी अहमियत हासिल आहे? जवाब: मल्ल ऐं मलाखड़े खे सिंध में वॾी मक़बूलियत आहे ऐं सिंध जी क़ौमी रांदि लेखी वञे थी। हीअ असांजो सबक़ 6वीं क्लास जो 6हों सबक़ मलाखड़ो, उन जा सवाल ऐं जवाब।